खबर ॾींदा हलूं दादू शहर में मुख्तियार सैयद आबिद अली शाह की निगरानी में हद खिलनि खिलाफ क्रैकडाउन। खबर मूजिब मुख्तियार दादू सैयद आबिद अली शाह अदालती हुकुम ते अमल कंदे दादू शहर में वधंदड़ हद खिलनि खिलाफ ॻरी मशीनरी ऐं पुलिस सां करे रेलवे लाइन वारे इलाइक़े में हद खिलूं हटाइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। इन दौरान मुख्तियार सैयद आबिद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त रेलवे लाइन वारे इलाइक़े में 100 खां वधीक दुकाननि अॻियां लॻल छापरा रेढ़ा ऐं संदल हटाया विया। इन वधीक चयो त कार्रवाई अदालती हुकुम तहत हद खिलनि खिलाफ कई थी वञे। इन वधीक चयो त दादू शहर में शुरूआती मरहले में बस स्टॉप खां स्टेशन रोड रेलवे लाइन वारे इलाइक़े में कार्रवाई कई आहे। बाक़ी दादू शहर जे मुख़्तलिफ़ कारोबारी इलाइक़नि समेत रहायशी इलाइक़नि में जिते हद खिलनि जो शिकायतूं मिलियूं आहिनि उते बि जल्दी कार्रवाई करे सॼे शहर मां हद खिलूं हटायूं वेंदियूं। रिपोर्ट वज़ीर मल्ला, अमल न्यूज़, दादू।